अमांखे आगाह कंदा हलो। मीरपुर माथेले वेझो 30 साल अॻु वेगन पुटनि हथां क़त्ल थियल पीरसन जो लाश खूह मां हथायो आहे। मक़तूल जे पुट अली हसन कलवड़ वारदात वारे हंधि पहुची खूह जी खोटाई कराई आहे। असांखे आगाह कयूं पिया खूह जी खोटाई दौरान पीरसन अली हसन कलवड़ जो लाश हथायो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। मीरपुर माथेले वेझो 30 साल अॻु वेगन पुटनि हथां क़त्ल थियल पीरसन जो लाश खूह मां हथायो आहे। मक़तूल जे पुट अली हसन कलवड़ वारदात वारे हंधि पहुची खूह जी खोटाई कराई आहे। खूह जी खोटाई दौरान पीरसन अली हसन कलवड़ जो लाश हथायो आहे। असांखे आगाह कयूं पिया मीरपुर माथेले वेझो 30 साल अॻु वेगन पुटनि हथां क़त्ल थियल पीरसन जो लाश खूह मां हथायो आहे। मक़तूल जे पुट अली हसन कलवड़ वारदात वारे हंधि पहुची खूह जी खोटाई कराई आहे। खूह जी खोटाईअ दौरान पीरसन अली हसन कलवड़ जो लाश हथायो आहे। असांखे आगाह करे रहिया आहियूं। मीरपुर माथेलो वेझो 30 साल अॻु वेगन पुटनि हथां क़त्ल थियल पीरसन जो लाश खूह मां हथायो आहे। मक़तूल जे पुट अली हसन कलवड़ वारदात वारे हंधि पहुची खूह जी खोटाई कराई आहे। खूह जी खोटाई दौरान पीरसन अली हसन कलवड़ जो लाश हथायो आहे। मीरपुर माथेलो वेझो 30 साल अॻु वेगन पुटनि हथां क़त्ल थियल पीरसन जो लाश खूह मां हथायो आहे। इन हवाले सां मीरपुर माथेले खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ख़ुर्शीद सियाल लाइन ते मौजूद आहे। जी ख़ुर्शीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ख़ुर्शीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? नाज़रीन, असांखे आगाह कयूं पिया मीरपुर माथेलो वेझो 30 साल अॻु वेगन पुटनि हथां क़त्ल थियल पीरसन जो लाश खूह मां हथायो आहे। असांखे आगाह करे रहिया आहियूं। खूह जी खोटाई दौरान पीरसन अली हसन कलवड़ जो लाश हथायो आहे। मीरपुर माथेले वेझो 30 साल अॻु क़त्ल थियल वेगन पुटनि हथां क़त्ल थी वियल पीरसन जो लाश खूह मां हथायो आहे। हिकु भेरो ॿीहर असांजो राब्तो थियो आहे। जी, कहिड़ा तफ़सील आहिनि ख़ुर्शीद? जी बिल्कुलु, मीरपुर माथेलो वेझो 30 साल अॻु में पंहिंजी वेझे पुटनि हथां क़त्ल थियल पीउ जो लाश जेको आहे सेक्रेटरी सिविल जज मीरपुर माथेलो जी अदालत जे हुकुम ते खूह मां हथु कयो वियो आहे। उन हवाले सां मीरपुर माथेलो पुलिस फरियादी मक़तूल जो पुट अली हसन कलवड़ जे जाइ वारदात ते पहुची मक़तूल जो परियल जो कलवड़ जो लाश जेको हथायो आहे। उन हवाले सां फरियादी अली हसन कलवड़ मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजे पीउ खे वेझे पुटनि भेनरनि जवाबदार दिलावर कलवड़, हबीबुल्ला कलवड़ ऐं ॿियनि जेको गॾिजी मुंहिंजे पीउ खे क़त्ल कयो आहे, ज़ालिमन ज़ुल्म कयो आहे। उन मां मूंखे अदालत मां मूंखे उमेद आहे त मूं सां इंसाफ़ थींदो। उन मौक़े ते मां हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां मीरपुर माथेलो पुलिस सिविल सेक्रेटरी जज जे हुकुम ते पुटो लाश जेको आहे इहो कटायो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।